अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। सभ खां पहिरीं तव्हांखे अहम ख़बरुनि खां आगाह कंदा हलूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत खां ॿोॾि मुतासिरनि लाइ इमदादी रक़म वधाइण जी दरख़्वास्त करे छॾी। टांग ऐं पिशावर में ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जे दौरे दौरान ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म चयो त के बि हुकूमत ॿोॾि मुतासिरनि लाइ इमदादी रक़म वधाए। बहितर थींदो त उहा रक़म 8 खां 10 लख रुपया कई वञे। हुन चयो त बलोचिस्तान हुकूमत बि ॿोॾि में फ़ौत थियलनि जे वारसनि खे 10-10 लख रुपया, ॿोॾि सबबि मुकमल तौरु तबाह थियल घर जे मालिक खे 5 लख ऐं जुज़वी तौरु मुतासिर थियल घर खे 2 लख रुपया इमदाद ॾेई रही आहे। वज़ीर आज़म चयो त इहा कहिड़ी आज़ादी आहे जो असां मुआशी तौरु आलमी मालियाती फंड IMF जा ग़ुलाम आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त अल्लाह जो हुकुम आहे त ॾुखायल इंसानियत जी ख़िदमत करियां, आख़िरी आफ़त सटियल घराणे जी बहाली ताईं सुख सां न विहंदसि।